हर सना खाने मुस्तफ़ा जी हमदोनात ऐं इस्लामी उलमा इकराम जा बयान हासिल करण जे लाइ सब्सक्राइब कंदा असांजे यूट्यूब चैनल जावेद भी मोराई खे। डायरेक्टर शानवाज़ अली कादरी। सब्सक्राइब कयो असांजे चैनल जावेद भी
अलैहि वसल्लम तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व हबीबिना व शफीना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिही व बारिक व सल्लिम तस्लीमा। या साहिबल जमाल या सय्यिदल बशर मिन वजहिल मुनीर लक़द नुव्विरल कमर ला युमकिनु सगाअतु माअहुः बादल खुदा क्या शान अहमदी का चमन में ज़ुहूर है। हर गुल में हर शजर में मोहम्मद का नूर है। बाबा है आफताब तुम्हारे मोहम्मदी देखे नक्श में तौर तो उनका कसूर है। बुलबुलान बुलबुले गुलज़ारे अहमदी सल्लल्लाहु अला मुहम्मद व आले मुहम्मदी। सभी बनाए सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह व सल्लल्लाहु अलैहि या मेहरबान मोहब्बत वाला नौजवानों, कुछ सालन खां हिन जान में असांखे तव्हांजे कुर्बाए ते कुर्ब वारे न्याज़ान दीन सूर जे तरफ़ां मदीने जे दौर जे तशरीफ़ आवरी विकादत क़राअत ज़ुहूर पज़ीर थियण जी ख़ुशीअ में नातूं पढ़ाई वेंदियूं ऐं आख़िर में कुझु तक़रीर सिलसिलो हलंदो। अल्लाह ताला उन ॾींहुं ख़ैरात जो मीलाद जे मल्हाइण जो आयल मेहमाननि जे ख़िदमत जो दर्जो अता फरमाए ऐं अवां जेके पूरी मोहब्बत सां वेठा आहियो ऐं अल्हम्दुलिल्लाह हमेशह वांगुरु अॼु बि तशरीफ़ फरमा आहियो। अल्लाह ताला अव्हांखे वेहण वेहण जो अचण जो विख विख जो अतो करी सवाब ऐं कर्ज़ अता फरमाए। मूं अव्हां जे साम्हूं हिन रूहानी नूरानी इरफानी मोहब्बत वाले के प्रोग्राम में सूरे तौबह जूं पोयूं आयतूं अल्लाह जी मशीयत जी इज़्न सां तिलावत कयूं आहिनि। इन आयत में अल्लाह ताला फरमायो आहे इन जी माना छा आहे, मफ़हूम कई आहे। उन खां अॻु में मां खे अर्ज़ु कयां त इन्हनि आयतुनि जो वज़ीफ़े तौर पढ़ण वॾी बरकत ऐं वॾी रहमत वारो। उलमाए किराम लिखियो आहे हिकु अल्लाह जी कामिल वली जी दरगाह उन में हज़रत शेख शिबली बुज़ुर्ग जंहिंजी सादगी तमामु घणी हुई, पैरनि में छिलल जुती हूंदी हुई, कपिड़ा मेरा हूंदा हुआ, वार मुछल हूंदा हुआ,
के वेद सुनो न हूंदो उन अल्लाह जे प्यारे खे वली सपोरे पंहिंजे दरबार में ईंदो ॾिसी चार हिखूं वधी उनजो इस्तक़बाल बि कयो, उनखे ठाकुर बि ॼातो, उनजी पेशानी ते ज़मीन ॾिनी ऐं उनखे वठी पाण सां गॾु पंहिंजे मसनद ते विया। सुभान अल्लाह जो आवाज़ उथारो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुरीद जेके समझदार हूंदा फहम वारा उहे इन ॻाल्हि खे बुरो न सघंदा आहिनि त असांजे मुर्शिद सां फलाणो गॾु वेठो आहे, फलाणे खे गॾु विहारियो आहे, छो त मदीने वारे आका खां वधीक को मुर्शिद दुनिया में कोन्हे। पर इन हुंदीस पाण पंहिंजी तहरीफ कंदड़, पंहिंजी मक़दार, पंहिंजी समाखान हज़रत हसन खे फरमाईंदा हुआ, इस अजल मिंबर ते कही तो मुंहिंजो शान बयान कर। उहो मिंबर ते चढ़ंदो ऐं पाण असहाब सां गॾु हेठि वेठा हूंदा। मोरिका वठी मन खां शुरू थिया अञा बि तयारु नथा थियनि, न थोरी देरि नबी करीम जहिड़ो मुर्शिद कोन्हे, सहाबनि जहिड़ो मुरीद कोन्हे, पर आका पंहिंजी मदह ख़ान खे मिंबर ते विहारी था। वो नबी करीम जो शान थो पढ़े, साईं दुआ था कनि, हसन अल्लाह तुंहिंजी जिब्रील सां मदद कंदो। क़ुरान पाक जे तफ़सीर लिखियो आहे त 70 शेर हज़रत हसन जा अहिड़ा जंहिंमें जिब्रील खे गॾिजी सुर मिला। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। त मुर्शिद जेकॾहिं कंहिं पंहिंजी प्यार वारे खे, पंहिंजे मुहबत वारे खे गॾु विहारे, मसनद ते विहारे, कुर्सी ते विहारे, खट ते विहारे, त उहो मुरीद अजायब थो खामखा ज़हन ख़राब करे। हिन वॾी कामिल जो हज़रत शेख शिबली खे पाण सां गॾु विहारियो त हिकिड़े मुरीद जे कन में अर्ज़ु कयो त बिला हिनखे माण्हू चयो छॾींदा, हिनखे माण्हू फित्र हणंदा, हिनखे माण्हू इहो इहो कंदा, हिनखे नंढड़ा ॿार चीड़ाईंदा। हीउ वीचारो सॼो मिटीअ में बबूत लॻो पियो आहे, सॼो मेरो लॻो पियो आहे, हवा वठी हिनखे काफ़िर पातो आहे, हिनजी पेशानी ते चुनी ॾिनी आहे, हिनखे पाण सां गॾु मसनद ते विहारियो आहे। हबीब करीम जा आशिक़ अल्लाह जा कामिल वली ॿुधाए त हिन में राज़ कहिड़ो। अल्लाह जी वली फरमाए बाबा मूं ख़्वाब में सोए नबी जे दरबार जी ज़ियारत नबी करीम जी ज़ात जा मोहब्बत वारा उम्मती हो सुमन महल पंहिंजी जिस्म खे पाक रखे, पाक कपड़ा रखे, महकी पाक रखे, अल्लाह जो ज़िक्र करे, नबी से दुरूद पढ़ण शुरू कर। जॾहिं थकिजी पवे वो क़िबले ते मुंहुं करे सॼी हथ जे मथां सॼो गलो रखे सुम्ही रह। सुम्हण महिल नबी से दुरूद पढ़, दुरूद पढ़ंदे पढ़ंदे निंड अची वञे। हिक रात ते करे पर ख़बर पवंदी केॾो असांखे सोची कनि असांजी वात में चंदोगार नज़रनि जी फ़िल्मूं असांजी ज़ुबान जी सोच पंहिंजी आहे हिकिड़े पासे पई हले। इन
हिन जे करे महरूम रहिजी आहे। खान का परेशान देखा हो जन पंहिंजे आका सां दिली मोहब्बत रखी आहे, प्यार रखियो आहे, इश्क रखियो आहे, नींद निभायो आहे, दुर्ग पढ़ी पढ़ी निंड थी वई आहे। हुन में वेठल दुनिया जे करीब कुंड में हुजल घर वेठे मुंहिंजे दिल पर दीदार कराया। सोने पिताई साहब जंहिंजी शख्सियत मोहब्बत जो पैगाम ॾियण वारो, सच जो पैगाम ॾियण वारो, नफ़रत खे दूर करण वारो, अल्लाह जो कामिल वली, सभी नबी जो आशिक़, इन अक़ीदे सां, इन मोहब्बत सां, इन प्यार सां पंहिंजी दिल नबी खे यादि करे सुम्हंदो हो। ऐं छा थो फरमाए, हूंदा हीअ अधर हाथ में दुनिया पसायो पान, चंद्रमत निसार कहियो बाल में। मां तो गुनहगार आहियां, इन लिहाज़ सां मुंहिंजो रब मुंहिंजी नियत खे ॾिसे थो। मां मुस्तफ़ा करीम जे उम्मती जे कदमनि जी मिटी रहियो आहियां। तसला सभई दिया काल ठंडी दिया अल्लाह ताला जी वलीअ जो रसूल हुआ, फ़िक्र हुआ, सोच इहा है, समझ इहा है कि दुनिया की ॻाल्हि शहर में न है। जब समय को शाम मबसरी को सोना नबी पूरा शान मबसरी को जो सफोई बिसरे मतलब हो ये पानो पासे लकड़ी शाखा बनी मोहब्बत जो अंदाज़ो लगाया। एक तो फनाफी हो गई जो पहली याद को करे का समझ का मत आते हैं तो लग जाना मुझे मिला मुझे तो हलाई मसले पर बना पर नात खान सुमरो तात खान सुमरो न तो याद ये दान करे होता शादी को बेचाई साहब ने मोहब्बत जो अंदाज लगाया। बाजी आसमानी फना जब पत्थर में तीरे तुम्हारा फसवा बोले सूरत
पंहिंजे दरबार में आया मुंहिंजा साईं तशरीफ़ फरमा कहीं अल्लाह जा प्यारा वेठा और तो शिकली दरवेश मुंहिंजी करीम जे दरबार में ईंदो वेठो हबीब चार कदम वधीरा हिनखे भाकुर वारो हिनजी पेशानी ते टिमी ॾिनो हिनखे वठी पाण सां गॾु विहारियो मां हैरान पिया हैरान या रसूल अल्लाह हिनखे माण्हू जॾहिं वठंदा आहिनि हिनखे माण्हू दौरूं कंदा आहिनि हिनखे माण्हू ज़माने खां पार कंदा आहिनि सॼो ॾींहुं फितरत वाचो रहंदा आहिनि हिनजी एॾी महिरबानी छो थी आहे पर हिन जो मामूल आहे हर नमाज़ खां बाद यार भेरा ये सूरत तो हजूं मोयूं बायूं पढ़ंदो आहे अब्लाह दुरूद पढ़ंदो आहे हिन में मुंहिंजो शान आहे मुंहिंजे हक़ जी ज़ात तवक्कुल जो बयान आहे इन आयतुनि पढ़ण जे करे ख़ुदा खे वीचारो आहे मुस्तफ़ा खे वीचारो आहे याद करें का तकलीफ है खुदा मुमकिन है नसीब फरमाए क्या करना है हिदायत में अल्लाह लक़द अलबत्ता तहकीक जाअकुम आयो अमान रसूलुन शानवार रसूल भला को रसूल बिना शान जे लाइ हो वो रसूल बिना शान जे लाइ हर नबी शान वारो कुरान में अल्लाह फरमाया वलिल्लाहि इज्जत व रसूलिही व लिल मुमिनीन अल्लाह जी इज्जत उनके रसूल जी इज्जत ईमान वाला जी इज्जत कभी निहार न करेजो मां वाली जात कया मुझे निहारो खुली दूर बढ़ायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या रसूल अल्लाह शानवारो पर हिते हक़ीक़त में आयो शानवारो मतलब ही हुआ नबी जात शानवारा मर्तबे वारा मानवारा आला मंजिल वारा वॾे मक़ाम वारा मगर मुंहिंजो सुनो नबी उन शानवारनि खां बि शानवारो सुन्नत जमायत जो वॾो बुज़ुर्ग जंहिंखे नबी करीम जे इश्क जी आला हज़रत सॼो जो उन छा बयान फरमायो फरमाया तो सबसे औला हमारा नबी हमारा असान सबसे सबसे बाला हमारा नबी सबसे बाला हमारा नबी के शानवारो खल्क से औलिया औलिया से रसूल खल्क का वली मती वली का रसूल मते सुभान अल्लाह औलिया औलिया से रसूल और रसूलों से आला हमारा नबी और रसूलों से आला हमारा नबी मुल्क जोने में अंबिया
करीब चले सुभान अल्लाह मुल्क कोने में हम खुदा रोका हमारा नबी सुभान अल्लाह फिर धर्म की रहनुमा है सोए लतीफ जैसी मर्तबत मुंह शहर में चाहिए सोना सिंध जी शान वारो अल्लाह ने खुश रखे अरे कायम जी ने मुझे मेहरबानी कही आजा तो जोर ना है जेतिरो खुश सां करता है मां भी हो कहां भी हो कहीं बेटा जी जन्म की बेहवारी हसन सोना सिंध जी शान वारो लतीफ मर्तबे मान वारो लतीफ कौन जो साल बचो पाक परवर के प्यारो लतीफ अल्लाह जी कामिल वली आला हज़रत वाली साकी मुराद बयान गई हमें तो जोड़े जोड़ जहान दी पान कई परवार हाथी हामी हाशमी सरदारे सरदार सोहे साहबन सस्त में मज मस्जिद मणियादार चारई जना दो धार रसूल बड़ी शान वालो कुरान पाक जो आयत नबी हदीसों में है अल्लाह फरमाता है तिलकर रसूल फदलना बादहुम अला बाद मिनहुम मन कल्लम अल्लाह व रफ़अ बादहुम दरजात व आतैना ईसा इब्न मरियम बैयिनात व अय्यदनाहु बिरूहिल कुद्स ये वाचलेगा निहारी के पधे लगा करेगा निहारी ये दादो अल्लाह करेगा निहारी परमात्मा के सजा के दे दो जो सुभान अल्लाह मेरे सर हबीब दास नवाइन हुजूर शान वारनी शान अल्लाह हमें तो आयु मोहम्मद में किथे हो जो आए कायम जिंदगी में मसले नात में फलानो साहब आयो नौशहरे का फलानो आयो मोड़ी का फलानो आयो दादो का फलानो आयो पटरी का सही मदीने वालों आयो तो सही पर किसान कहने रस्ते का कहने बात था जब सुभान अल्लाह अल्लाह हमको मिन अनफुसिकुम अब हाँ तो अब हाँ माँ आयो अब हाँ जुदा से रहो अजन वालों जुदा इतनी बड़ी इल्मी तहकीका वरना काफी मानते हो जाना के देर की बने की माँ चलता है जब है अवहा माँ आयो अवहा चेहरो बकरी बकरी माई दिया रिठ रिठ माई दिया उठ दाची माई दोआ काबू गो माई दोआ पागु में माई दोआ जेबू चह माई दोआ उन चेहरो दोआ उन नबी जो अवहा माँ आयो अवहा चेहरो पर ई आई थोड़ी थोड़ा के समझाया अपने जीवन में सुभान अल्लाह न तो आए न तो थी दो मुजाम में ठार तो जरो न तो आए न तो थी दो मुजाम में ठार तो जरो
हजरत शीश खां, हजरत इब्राहिम खां, हजरत इस्माइल खां हलंदो आहे, पर तव्हां जहिड़ो न आहे। तव्हां चवंदो जी कुझु अमाइनो न कयो। मां चवां थो त तव्हां क़ुरान करीम खे जेकॾहिं ग़ौर सां सम्झो त ॿ ॻाल्हियूं अॻियां ईंदियूं। हिकु अल्लाह जो कानून निज़ाम दस्तूर, ॿियो अल्लाह जी कुदरत, अल्लाह जी ताक़त। चओ सुभान अल्लाह। दस्तूर हुआ मर्द औरत कॾ थियनि पोइ बचिड़ो ॼमे, कुदरत जो कानून हुआ, निज़ाम हुआ। पर अल्लाह जी ताक़त कुदरत है जो हज़रत आदम खे न अबू न अम्मा मैदान में थी। दस्तूर कानून अबू अम्मा करे को बचो ॼमे, बीबी मुंहिंजे मथे मुस्लिम भई कोन, हज़रत ईसा मैदान में थियो। आयो ॻाल्हायो भला मां खे पिटिया त जल्दी मदीने में ॾियूं या पिट क़बूल करो या मूंखे तो आयो ऐं ईअं चवंदा रहो त मुंहिंजे दर ते देर बावली जो अचां 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 अचां, तुंहिंजे दर ते देर बावली जो अचां 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 अचां, दीद थी वई पवन ठरी जो अचां 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 अचां। के भॼन खां पोइ हर वक़्तु दुआ भरंदो आहे, कहीं जो तुंहिंजो सुहाॻो आहे, कहीं भुलिजो असां मानो आहे, मूंखे ॾियो था इश्क जी ज़री, मूंखे ॾियो था इश्क जी ज़री जो अचां 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 अचां। ओ सुभान अल्लाह जो अचां 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 अचां। को सदर को वज़ीर जो, को गुलाम अमीर जो, नाज़मूल तुंहिंजी नौकरी जो अचां 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 अचां। जो सुभान अल्लाह। मुंहिंजे आका मुझे सरे नबी की जात जा आशो कानून इहो मर्द औरत कॾ थियनि रजरो ॼमे, कुदरत आहे जो पीर भई कोन हज़रत ईसा आयो, पीउ मां भई हज़रत आदम आयो, हज़रत बीबी हवा मां खां सवा हज़रत आदम जी पासरे मां ठही आई। भला अञा बि सवली ॻाल्हि, अञा बि सम्झण में अचे ॻाल्हि, हज़रत सालिह अल्लाह जो नबी उनजो क़ुरान में ज़िक्र आहे, उन पंहिंजे क़ौम खे अल्लाह जी तौहीद जी दावत ॾिनी, पंहिंजी रिसालत जी दावत ॾिनी। उन्हनि जो क़िबला असीं न मञींदासीं, इन शर्त सां मञींदासीं जो असां हिकिड़ो लसो पथर आहे, वॾो पथर आहे, उमती बीही गाभर, उन मां टाची निकिरे, टाची ढुकी हुजे, बाहिर बि फर ॼमे, उन में एतिरो की हुजे जो असांजे क़ौम जा 1700 घर आहिनि, हिक गिदड़ ते टाची पंहिंजा पेर खोले बीहे, सभई खीर खणनि, खाइण वारा थकिजी पवनि, खीर न खुटे। क़ुरान करीम नबी सब्र कहना बाबा टाची टाची में भी पता न दे वरी टाची बाहर के पेट ढुकी हुई खीर बैठो। हजरत सालिह फरमाती अल्लाह जे नबी दुआ हुई पत्थर किए तो कंठी जीअं टाची थर ॼमी दिया सूर थींदा टाची निकिरी आई ढुकिया बाहर निकिरी थर ॼमी एतिरो खीर हो जो 1700 घर में काफ़ी हो। मां पुछां थो पत्थर मां टाची
ये कानून नाहे पर अल्लाह की कुदरत अल्लाह की ताकत आहे ये पत्थर मां नाची थी अल्लाह की ताकत आहे माखी जे मुठी मां माखी थी अल्लाह की ताकत आहे शेर जी नस्ल जी बिना खीर थी अल्लाह की ताकत आहे मिट्टी मां आदम थी अल्लाह की ताकत आहे बिना पी जे हज़रत ईसा जने अल्लाह की ताकत आहे ये बिना के मां जी बीबी हवा थी अल्लाह की ताकत आहे निचो दूर मदीने जो घोर अभी अम्मा माते ही अल्लाह की ताकत इतनी अकुल के बड़े बिहार इश्क के बेगान खुदा का अल्लामा इकबाल शेरा ज़र्रे इश्क़े नबी अज़हर तलब सौल सिद्दीक़ अली अज़हर तलब बड़ी ज़रूरत अकीदो ईमान अल्लाह फरमाता आयो इन्हें तरीके से आयो इन महीने रबीउल अव्वल में ज़ाहिर जो बलमार जो हज़रत हबीब करीम जी अम्मा फरमाती भई मुखे मुझे दिल पर हज़रत अब्दुल्लाह साजन शादी थी पर मुझो होठ पार कद जासी लगी सो जो नूर मुझे वजूद में आयो आसमान में पढ़ा के आया अल्लाह नूर मकनून मखज़ून क़द सतर फी बतन बिही खबरदार लिखल पर मेरे दूर अज अम्मा में आयो आम औरत वारो निज़ाम रहो जो बच्चों पीठ में जित पेट वॾो थी वञे रंग पीलो थी वञे सारी दिन दुआ में तमाम सामान वञे अम्मा फरमाई क्या तकलीफ़ कान्हे का ख़बर कान्हे मुंह में केरु आयो आहे इहो ज़रूर हो जो नव महीना साईं में रहा नवी महीना अल्लाह का नबी मुबारक रहंदा पानी भरण वञा त खूह जो पानी पाणे मथे पई सुठे कुंड जे हेठां साओ थी छांव करे मक्की जी घिटीअ में हला हितियूं झुकी सलाम कर कॾहिं पेर में जुती न पाया मक्की जी गरम हवा मक्की जी गर्मी सख़्त जुती न पाया पेर में पथियूं लॻल त खाई न कोन मेन कंदी मुंहिंजे कदम खे चुमी रहियो हलंदे हलंदे रबीउल अव्वल में हिकु आयो 12 तारीख़ सूमर जी रात मां पंहिंजे घर में आहियां कमरे जो दरवाज़ो बंदि न कयो ओचितो दर खुलियो ॾिठुमि त हबीब करीम जी पुफी हज़रत अब्दुल्लाह जी सॻी भेण बीबी सफ़िया आहे अॼु ख़ैर बस दिल जो रात तो सां रहा मां जी घरवारी आई अकेली आहे बिस्मिल्लाह में वरी थोड़ी देर खां बाद दर जो हज़रत बीबी हवा जंहिंजे दुनिया ते वफ़ात करे के 1000 साल गुज़री रहा बीबी बीबी आसिया फिरौन जी दौर वारी बीबी मरियम छाला नहीं आयो इने सुने नबी जो दीदार करण जे हुकुम हाणे ज़ाहिर थी रहियो कबर वाला आया जो किसे बोले खरीदो जब तक हमारी शान माता मुस्तफा की जात तुझे मुझे अकुल का खेती कर अकुल कबर तो जाने कबर रखी में कर दो
मां जेकर दलील ॾियां अल्हम्दुलिल्लाह सिर्फ ॿ हवाला ॾियां तफ़सीर इब्न कसीर क़ुरान पाक में तफ़सीर लिखियो आहे किताब रूह में इब्न कसीम लिखियो आहे शरह सुदूर में अल्लामा सयूती लिखियो आहे अतरा में मुफस्सिर क़ुरान क़रतबी लिखियो आहे त ख़बर वारा कॾहिं लिखी ईंदा हज़रत मखदूम नूह वञे जो हिकु फ़क़ीर निमाज़ टाइम थियो फ़क़ीर निमाज़ पढ़ी ऐं बिस्मिल्लाह फरमाईं था पोइ जमात कजी किबला के झोको थी कोन्हे मस्जिद ही कान्हे किथे जमात कंदा साईं फरमायो ॾिसी अगरि का आहे काई ॻाल्हि इधर फिरी फिरी अगरि पत्थर है कब्र माने वो सब कोने साईं फरमायो हल ओ कब्र वारा नमाज जमात सा पढ़निया अज बाहर निकली जो कच्ची जमात सुभान अल्लाह दो अरे आवाज दो खुली खुली जो तारीख हजरत मखदूम नूह की जिंदगी के लिखल किताब लिखण था त साईं जो चवण हमरा कफन वेझा जो खुद बयान हदीस में खुद आया है या मुश्किल ॻाल्हि न आहे वो फतवे वाला तेरी मता की जाता है फटके वाला तेरी ना किसी मता की एक जात ये तो जी का पता नहीं लगता साथी तो अल्हम्दुलिल्लाह नींद फिर आई पर ऐसी फिक्र नहीं ये चवंदो हा ये सब तुम्हारा करम है सुभान अल्लाह ये सब तुम्हारा करम है के बाद बनी हुई है कोई सलीका है बंदगी है ये सब तुम्हारा करम है अम्मा हवा आई बीबी मरियम आई बीबी आशा आई देखो थोड़ी देर का खबरी कर खर्चो अम्मा फरमाई मुने हारो पेरन जी हिकी जमड़ी का वठी करे वार जी चोटी लगाए दिजो नूर कपड़ा नूर गाल नूर वार नूर शादी के रहो मक्की मदीने जो बात जुन अबा हमीस मशद जुन जितना जुन के रहो जन्नत जो हूर असा जन्नत में करोड़े साल महबूब के दुरूद वेठे पढ़ो अॼु ख़बर पई त पाण अम्मा जे वजूद ॿाहिरि ईंदा अल्लाह मोकल घुरी थी दार सुभान अल्लाह अल्लाह ताला जा प्यारा ही मंज़र था अम्मा फरमाई पई हाणे सद लगा हबीब हलिया आवाज़ हुजूर हलिया तुझी ज़ात भलिया तू ये जलिया ये बोल मने कदी दावा थलिया सद सीदारा हबीब अम्मा बाहर ईंदारा सजदो ॾींदारा हथ खणंदारा बती वणंदारा सारी दुनिया में खुशी की लहर हर शइ खुशी
हिकड़े जे घर में हिकु उन्हें भी डाली लगी वो के शैतान डाले पक्षी तो छोटे छोटे गंजीरा तो सब सम्मान कि वुलिद मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वह युब्रिल हक मिन अल-नार कुछ मोहम्मद जाओ मर के जहन्नम का बचाइए तदे जो है मैं तो तुम वक्त तभी से समझी अच्छा जवाब कर हमरा सभी आयो सीरत निगार संतान का मक्के की भी जो आयो अगर के कितनी जो सगोर रिसीवर तो थका जो नपात कर रहे थे तब मक्के के जबर की मकान में कर दो अतन के जबर का मनावनी के जो परे की बनीत ईश्वर मोहम्मद करीम या रसूल अल्लाह या अली मुर्तज़ा सलाम तस्बीर लंगर करो कर दिया मां को क्या वो तो क्या खाएंगे नारे तकबीर मां से भूख दे के तो सुभान अल्लाह सुभान मदीने के घोड़े मोहम्मद वाला हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नाम अब्दुल मुत्तलिब फरमाए तो मां न का शान न कयो मां चाहो की बेदुल्लाह जी दीदार रातो सही तो बुझायो वाह मुंडी मालिक जो घर बेदुल्लाह या वाह मुंडी मालिक जो घर बेदुल्लाह या सारी दुनिया थी करे पाने नहीं कि दिलो वाह मुंडी मालिक जो घर बेदुल्लाह या वाह मुंडी मालिक जो घर बेदुल्लाह भला थोड़ो वही कहता से है मक्की का सुभान अल्लाह तो ताके है चाहे वाह मोदी महबूब जो शहर शानेदारा ये दो देखो गुनहगारा पर तो तले रो पारा वाह मोदी महबूब जो शहर शानेदारा वाह मोदी महबूब जो शहर शानेदारा रहमत जी वसे पर तो तले रो पारे आवाज़ी महबूब जो शहर शानेदार आवाज़ी महबूब जो अम्मा फरमाया इसी समय बाबा कभी दीदार बाहर देखा ऊपर का जानवर उधर एक डाक गयो मुबारक होता है पक्षी तुमको मिलाए जो जो करे कभी तुम मुबारक हो गया वही जो कभी हारा और पासे और पासे दक्षिण पासे उत्तर पासे नूरी नूरा मुल्क मामूरा बरसा भरपूरा हर तरफ दूरा जीजा का भगवान दूरा जो अतीर हो हुजूरा अल्लाह फरमाता खारिज में हर बात थोड़े से लेकर आए पूर्व लकत अलबत्ता तरक्की जाकुम रसूल मिन अनफुसिकुम शान वालो रसूल हमा अजीज अलैहि मा तुम हमारे काबू तकलीफ थी
क्या मुझे हबीब नसहदो हरीस अलैकुम आके माल जो है सो औलाद जो है सो मदीने वाले के अमा जो है सो बिल मोमिनीन रऊफुर रहीम खास करे मोमिन सा पाठारो रहमाना अल्लाह फरमाए फइन तवल्लो अभी तो जो मोह मोड़ी है नथा चंद नथा मनी है रब्बुल हस्बी अल्लाह मुझे ना अल्लाह काफिया ला इलाहा इल्ला हू उनका साथ इबादत ना करना है अलैहि तवक्कल उनसे मिलना व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम अयोही अर्शी अज़ीम जो से माँ बाप का इजाजत हाँ बाकी जो प्रोग्राम होगा सुबह स्टेज सेक्रेटरी बुलाए तो अल्लाह तमाम के खुश रखे आबाद रखे अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह व बरकातुहू अजो बनाए अब्दुल मजीद